उनेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ मोहम्मद अबड़ा जे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल में टीचर न हुजण करे रहवासियुनि मासूम ॿारनि समेत एतिजाजी मुज़ाहिरो कंदे अॻवाणनि राव सरदार मुदस्सिर राजपूत राव नदीम तौहीद राजपूत कुदूस राजपूत ऐं ॿियनि चयो त स्कूल में हिकु टीचर मुक़ररु थियल आहे पर गुज़िरियल 2 महीननि खां स्कूल न पई अचे जंहिं करे असांजी नियाणियुनि जी तालीम तबाह थी रही आहे जंहिं सबबि संदन मुस्तक़बिल दाव ते लॻियल आहे। असां सूबाई वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी तालीम कमिश्नर हैदराबाद ऐं तालीम खाते जे बाला ऑफिसरनि खां मुतालबो था करियूं त मामले जो नोटिस वठी मज़कूरा टीचर ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजे ॻोठ जो बंदि पयल स्कूल खोलायो वञे त जीअं असांजूं नियाणियूं पंहिंजी तालीम जारी रखी सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।